खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में रोशनियुनि जो त्योहार ॾियारी जे मौक़े ते खिपरो जे बाज़ारनि में ख़रीदारी उरूज ते। रोशनियुनि जे त्योहार में हिंदू बिरादरी पंहिंजे ऐं पंहिंजे ॿारनि जे लाइ ख़रीदारी में मसरूफ़ आहे। इन मौक़े ते दुकानदारनि ऐं ख़रीदारनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु होता है, माशाल्लाह अच्छी खरीदारी है। सैलाब के हिसाब से यही चूड़ियाँ, बिंदिया के पत्ते, चूड़ियाँ और अपना दूसरा बहुत सामान जर्नल का। महंगाई में तो बहुत है, जो अच्छी खरीदारी करता है वो भी हल्की करता है। खरीदारी अदा सही भी आहे, थोड़ी नॉर्मल भी आहे। उन्हनि जे हिसाब सां ख़रीदारी थोड़ी डिम आहे, जेकी बेनज़ीर जा पैसा मिलिया आहिनि माण्हुनि खे, उन्हनि मां ई थोरी घणी ख़रीदारी हले पई। बाक़ी ही शयूं नयूं आयूं आहिनि जेकी तव्हां ॾिसो पिया, ही मॾूं आहिनि। लेडीज़ कपिड़े जी ख़रीदारी थोरी हले थी, मर्दानी कपिड़े जी ख़रीदारी थोरी घटि हले थी। माण्हू पंहिंजे बचनि लाइ सिबियल वॻा घणा वठनि था, कचो कपिड़ो घटि वठनि था, सिबियल वॻो घणो हले थो, इन करे त सस्तो पवे थो। बाक़ी त तव्हां सूरत हाल ॾिसी सघो था, मार्केट जी छा आहे, बाज़ार जी छा आहे, मुल्क जी छा आहे। पर ठीकु आहे, सही आहे, हालात जे हिसाब सां अलाह जो शुक्र आहे, सुठो कमु हले पियो, बहितर आहे। बसि हर वैरायटी हले थी हिते, त नंढो शहर आहे, लोकल बि हले थी, सुठी बि हले थी, हर शइ हली वञे थी। महंगाई ज़रूर थी आहे, तव्हां पाण सम्झदार आहियो। टोपियाँ वोपियाँ ये वो चल रही है, पर बोर्ड के करे थोड़ी तकलीफ़ है, आदमियों के, आवाम को भी तकलीफ़ है। इस हवाले से इसी तरह परेशानी थोड़ी है, पर माशाल्लाह टोपी जूती चप्पल चल रही है। दिवाली ऐसी है, गरीबों की दिवाली नहीं है, क्योंकि बोर्ड की वजह से, बारिशों की वजह से सैलाब है, हर चीज़ है, लोगों के पास पैसा नहीं है, गरीब हैं, आटा खाने के लिए रोटी के पैसे नहीं हैं, वो क्या खरीदेंगे। चल रही है थोड़ी बहुत हल्की फुल्की बाजारी में रौनक है, मगर वो जो पहले चीज़ें थी वो नहीं है बोर्ड की खातर। अब बोर्ड है, अभी क्या गरीब आदमियों को कुछ भी नहीं है, खाने के लिए कुछ भी नहीं। रोड के ऊपर पड़े हैं, सड़कों के ऊपर तंबू गवर्नमेंट ने दिए, उनमें लगा के बैठे हुए हैं, मच्छर खा रहे हैं, हर चीज़ है, पानी पीने के लिए नहीं मिलता है, क्या करे गरीब आदमी। महांगाई आहे पर ॾियारी ख़ुशियुनि ऐं रोशनियुनि जो त्योहार आहे, जंहिंमें असीं पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदा आहियूं। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।